का शेख बिरादरी या अञा भी के कौमा होंदियो आउ न समझा न खबर पर मां अर्ज पे कया तो मुझे मिठे मुहम्मद जे रहमत ए कुर्बत नजर कयो तो मुझे साईं जे कचहरी में हजरत बिलाल हबशी वेठो आ, हजरत सुहैब रूम जो वेठो आ, हजरत सलमान फारस जो वेठो आ, मिठो मुहम्मद समूरन जे विच में आ। कोई बाहरों मानू अचे पियो तो पुछा पियो करे तव्हां में मुहम्मद केरा सूफन के जो बाटोरी नहीं तो निड़ी ना वह तवज्जो है ना असा पंजन जाई बना पिया सोरियूं कमंद पिया वठियूं फुटिन जा बटे सेर चूंडो कयूं निकता पिया वञूं जण पोखी असाई मिटन को रिश्ता तोड़े छॾियासे न्याणिन जा मथा आशा थिया पुटन जा मथा आशा थिया असी टोड़णु सिखिया हूं मिठे मुहम्मद दुनिया के गंढणु सिखासे अचो तो मां पंहिंजे तकरीर ऐं वाइज़ जो खुलासो अर्ज़ कया अशी मस्जिद जे न स्टाफ वारो ऐं हिन इलाके मो आयल गयूर मुवैद मुहब्बत करण वारा मुसलमानो उन नबी जे सीरत ऐं पाक हयाती तय्यबा जो जलसो आ जंहिंजे अखलाक जी कुरान हिय पे तारीफ करे फरमाई वे इन्नका लअला खुलुकिल अज़ीम। मकसूद अहमद परे वेठो है बाबा हेडो मुझे भिक में अच टेक ॾियण जी मुंद अञा तव्हां जी नाहे अल्लाह तव्हां जे इन कदमन के नेक अमलन के कबूल फरमाए समूरा आमीन चोसे तवज्जो हुजे तव्हां जो मुझे वञणो आहे बुकिंग चला उन में कुछ वक्त आ वाइज मां भरपूर कंदुस त जी तव्हां जे दिलन तई इया गाल पहुंची वने सिर्फ हिकड़ो इरादो कयो त बुधण खां पो हिक कन खां बे खां कढंदासे न तवज्जो आहे हुजूर यतीमन सा प्यार कयो अज असा यतीमन जा माल खाई खाई फ्लोर मिलियो शुगर मिलू काटन फैक्ट्रियों रोडन ते पंप रोडन ते प्लाट वीगो गाड़ियों 3G 2D गाड़ियों वडा वडा शॉपिंग सेंटर पैर जो खड़ो तो माल सजो हराम जो गरीबन जो ऐ यतीमन जो अज मां हिन जलसे में अर्ज पे कया मुझे महबूब जी जिंदगी ते नजर कयो एक यतीम के मिट्टी हाना कपड़ा मेरो दिसी करे मुझा हुजूर रुकी जी पिया फरमाई पुट खबर थी अज डी शाजवा सही डी ईद जो फरमाई पो तुझा हाल ही शोहिन वो यतीम रोई पियो अखिन मो लुड़क निकरी पिया साईं जन फरमायो खैर ताए बच्चा चवण लगो मुझा सोना मुझो अबू अमर दुनिया में कोने वफात करे चुका है इन जे करे कपड़ा केर वठी दे चंपलू केर वठी दे मथे जा रुमाल केर वठी दे खुशबू केर वठी दे अजीजो मुझे पाक नबी यतीम जा घोड़ा दिसी फरमायो पुट मां मुहम्मद भी यतीम आया दिल न घबराए मां यतीमन जो यार आया तो के इते छडे मां मुहम्मद ईद ते न वींदुम नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा नारे तकबीर तवज्जो आए ना सही परावा पंहिंजा माल खाई हमरा ओगराई जो दे जो जण में रंभ कई और तवज्जो जे तो मां एकड़ी गाल अर्ज कया हजरत हसन हुसैन रजी अल्लाह तआला अन्हुम अजमईन पैगंबर जा डोटरा नबी जा नवासा अम्मा साइण बतूल जा लखते जिगर अली जे अखिन जा ठार असा सभिनी जा इमाम तो असा सभिनी जा
निकरी विया घर खां नंढपण जो ज़मानो हुजूर जिन मालूमात कई बुधायूं त निकता हिन सवेर इंदा त हुजूर जन वटिया पर उन डी कोन आया त साईं जन गोलण जे लाइ निकता घोटकी जे इलाके जा मुसलमानो तवज्जो कयो जरी मुंजा हुजूर गोलण लाइ विया त हिकड़ो बकरार बकरियूं पियो चारे ते महबूबन के दिसी करे जोड़ंदो आयो सोना मुझो अबू अमर तो मोहम्मद ता कुर्बान हाने तवा बुधायो जन के नबी गोले उन जी इज्जत छा हुंदी चओ न सही जन के पैगंबर गोले पियो उन जो मकाम छा न हुंदो बकरार जो चवे साईं तवी हिन पासे की आया हो हिन मल पान फरमायो मुझा डोटा हसन हुसैन निकतल हिन उन्हनि खे गोलिया पियो बुधायो वयो त साईं बई तव्हां जा नीगर ओ साम्हूं हिकिड़े वण जे पासे में सुम्हियल हिन अल्लाह औलाद तव्हां खे भी प्यारी आ पर मुझे महबूब के औलाद ॾाढी प्यारी मिट माइट तव्हां के भी प्यारा हुंदा पर मुझे महबूब के अजीज ॾाढा प्यारा असा जी त गरीबन में मिस्कीनन में अखी न बुडंदी आ पर मुझे महबूब उन सा गड वेही करे उहा जिंदगी गुजारी जो पुछण वारा मजबूर थींदा त मिठो मोहम्मद केड़ो असांजा बंगला जुदा असांजो ऑफिसूं जुदा असांजे पीअण जा कूलर जुदा असांजे पीअण जा गिलास जुदा असांजे खाइण जा थाव भी जुदा हाणे फैसलो तव्हां कयो त जंहिं नबीअ जा उम्मती हो उन नबीअ त फरमायो मोमिन जी ओपर पीअणो शिफा उन नबीअ पैगंबर करीम हथ मिलाया सीने सां लगायो उन महबूब ओ मजूर पोरे तंदी हथन के चुमियूं दिनियूं त ही मजूरी करे पोरियो करे पियो कमाए मुझे महबूब जी जिंदगी दिसो ऐं असां जी जिंदगी दिसो माफ कजो मुझी बुकिंग थियल कोच में ट्रेन में हिकिड़ी थियल ई ट्रेन हाणे घोटकीअ में दाखिल थी अवामी बर्थ थियल ई हिन जलसे जे करे भाई अख्तर साहब अदा मकसूद अहमद दोस्त सभिनी सां गहरो ताल्लुक आ दीनी जलसो हो इन जे करे मां हाज़िरी लगाई वरी रात में सफर ॾाढो अणाओ सुबी सीट ते हुन में बर्थी पर कुरान पाक जे हिन जलसे के तरजीह ॾेई मां हाज़िरी लगाई आ त तवी ये बगालियूं बुधी करे ऐं दिल में इरादो कयो त अमल कंदा हिकड़े जलसे में मां वियो ओते एकड़ो फकीर दोस्तो पुराणो माजू वो कोने संगत जे खबर ना काडे वियो आ कुछ ॾींहनि खां पोइ मिलियो अजो तू पंहिंजे जलसे में कोन है जैसे मां कम सां वियो जलसो भलो थियो मारो जलसो भलो थियो गोठ वारनि तुंहिंजी दां ॾिनी आ केड़ी सही चवन पिया त चोरी थो करे जैसे अल्लाह दिसे दो मस्जिद में वठी हलो न कंहिंजी बकरी न कंहिंजी कुकड़ न में बाकी गांव कंहिंजो भी न छॾींदो आ बटे बकरियूं ने ॾाटो साण हूंदो आ जंहिं पासे ॾो मोटंदो आ चती ॾेयूं ईंदो आ त मां खिलियम जैसे खिलियो छो मां जो वॾो कुतो हराम ऐं गुलिरो हलाल बकरीअ जी चोरी हराम बाकी गाह जी चोरी ना दुआ कयो त अल्लाह हक हलाल रिज़्क नसीब करे बकरार तो चवे मुंजा सोना अवाजा डोटरा हसन सोनू हजरत हुसैन सोनू इतरे जो आया तो मां डिठो में पैगंबर जा दादला वनी करे मिल में ऐं अर्ज़ कयो में त अवां के मां बकरिन जो खीर पियारिया साजो सही ये वडो थाना तवा के प्यालो प्यालो दुई करे ए पियारिया
कुछ ज़बान ते चपन ते खुश किया अवाजे डोटन नवासल जन्नत जे जवानन जे सरदारन फरमायो तो उन भी आहे पियो भी सही पर पेरियो इयो बुधाए तो बकरियों पंहिंजूं थी या बकरियों परायो तो बकरार भी सचार हो सो तई चयो तो बकरियों पंहिंजूं कोन बकरियों परायूं ओ तवाजे बचल रोना नबी जवाब ॾिनो तसा रसूल जी औलाद हो अली जा बच्चा हो फातिमा अमर जी थन पीती आ भुख ते हुंदासे पर पराइन बकरियुनि जो बिना मोकल जे खीर न पीअंदा नारे तकबीर शहीद हजरत हुसैन शाने हजरत हुसैन नारे तकबीर इज्तिमा वडो आ पर नारे जो जवाब था नारे तकबीर शाने हजरत हुसैन नारे तकबीर असा उन जवानन जा मुरीद असा के सबक उन जो मिलला अज ही उम्मत जे करे न उन रस्ते ते हली पे अल्लाह जी जात शायदा तो को गरीब भी न रहे कहीं जो हक भी न खाजे अज जे का हालत आ न तो जालिम वागू परावा माल खाई करोड़पति थिया गरीब बेचारे जी चेल बीच बिया मणको भजी पियो एक वेले खाइण जे लाइ ये जालिम क़यामत में जवाब केड़ो दींदा जेके कल कलो कोडियो कख पतिया अजु लखा पति जेके कल कलो कोडियो मोटरसाइकिल ते घुमंदा अजु वडियो वडियो गाड़ियों प्या काहिन जन गया बेडाडे जो एकड़ो एकड़ हो अजु हजारन एकड़न जा मालिक अजु उन जो फ्लैटू इस्लामाबाद कोमरी क्लिफ्टन कराची डिफेंस में अचो पैगंबर जी सीरत पे नजर कयो मुझे पाक नबी फरमायो अल्लाहुम्मा अहयनी मिस्कीना ऐ अल्लाह मा मुहम्मद के सजी उम्र मिस्कीन करे जियार जमीन घणी या पैसो या माल को मनो कोने जे हलाल जो आ सुणी कमाई आ तो उन में कोई मनो कोने तो इन के हेतरी शुआ पर मां जे को अर्ज पे कया वो गडे सडे अर्ज पे कया तो जेको बियो नंबर माल अजकल हले पियो ए जहते खल्क खुदा जी चरी थी पया उनन के मुजो अर्ज आ तो पंहिंजे नबी जी जिंदगी ते नजर कयो ए पंहिंजे पान ते नजर कयो साईं जन यतीम के खड़ी आया गाल याद आ ना वड़े यतीम तुझा भाग्य वड़े यतीम तुझा नसीब वड़े यतीम तुझे इन एडी वडी किस्मत जा केर मुकाबलो करे झट घड़ी अग में निधड़ को बीचो झट घड़ी गुजरी तो मिठे मोहम्मद जे हथन में तो सल्लल्लाहु अशी मस्जिद वारो हिन इलाके वारो अज हिन सीरत जे जलसे में पंहिंजी झोली भरियूं वञो पंहिंजा खीसा भरियूं वञो ओ नबी जे सीरत जे वाइज सां ऐं मोटी वञी पंहिंजे मामलन के तब्दील कयो कोई जो माल कंहिं जो हक़ रहल आहे उनके सुबुह साण मोटाए दे को कावड़ल आहे तो उनके परचाए कैसा शिगल थी रिश्तो उन सां गंढे छॾे इहो मुंहिंजे महबूब जे सीरत जो मक़सद आहे असा समझो आ तो बटे झंडियूं हणियूं आहिनि बटे बल्ब बारणा आहिनि हिकु सीरे जी देग दबड़ी आ ॿियो हिकिड़ो सेविन जो वॾो देगड़ो लाइणो आ पोइ हुन जा तरा कढी ऐं पोइ चवंदो जलसो अहिड़ो जो ॻाल्हि न कर रोज़ सैलून ते दाढ़ी पियो कुड़ाए मथे उगाड़ा पिया घुमो तोर माप जी ठगी पिया कयो जिन्स में मिलावट पिया कयो हेॾे तवजो कयो हाफिज साहब असां पंहिंजे पाण सां नूध कया पोइ वरी चवनि था सही रिज़्क में बरकत न आहे बाबा बरकत जो ज़िम्मेदार तूं पाण है जेकॾहिं सही हले हा त तुंहिंजो रिज़्क तुंहिंजूं 7 पीढ़ियूं बि न खुटाइनि पर जॾहिं पेर उबता खयई त आयल रिज़्क बि मोटी
पेरन ते आ न कुरान दो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना दुनिया जा पीर बुधो गादी नशीन बुधो कौमन जा सरदार वडेरा भोतार बुधो ऑफिसर बुधो एक दी तांगे मरी कब्र में हलणो आ हे बंगला हे महल हे जमीना तव्हां जे इलाकन में असां जे इलाकन में खोड़ वड्डा मानू खोड़ ऑफिसर खोड़ सरदार चीफ नवाब अबा मरी विया या कोन घणो खणिया 2 महीना 3 अॻु में हिकिड़ी जाइ ते मुंहिंजो जुमो हुयो उते दोस्तन चयो त हिन इलाइक़े जो हिकिड़ो वॾो ऑफिसर तमाम वॾो पंहिंजा पुट बि ऑफिसर बीमार थी पियो उनजी इंजेक्शन ईंदी ही अमेरिका मां काथो लॉकडाउन में भी विंदा 4 मानू ए बुकिंग थींदी ही 8 मानू जी छो तो पंहिंजो हे परे परे पिया विहारन न 8 सीटूं बुक थींदियूं विंदड़ 8 मोटर ते महीनो रहंदा उतों जो किरायो ए इंजेक्शन जी रकम टोटल हुनन जे हिक सुई ते 70 खां 80 लाख एड़ियूं सुइयूं 12 लगणियूं हो 5 लगियूं तो हमरा पंहिंजे रब के प्यारो थी फैसलो कंहिंजो हलंदो भली मेड़ भली गॾु करे सजी दुनिया के लॾाए ऐं पाण कब्ज़ो करे वे पर कब्र मिलंदई काने माप जेतिरो कद हूंदी ऐं कफन मिलंदी जेतिरा तुझा पेर ढकजन तुझी इज्जत ढकजे तुझो मथो ढकजे न विहाणा न रिलियूं न चादरा न फरासियूं न कंबल न डबल बेड चओ मौलाना जेके जागो था ॻाल्हायो आहे न आहे आरसीसी बंगला हा टाइल से मार्बलियूं लॻियल हो दीवारन में मोह पियो ॾेखारिजे एॾा वॾा महल छॾे करे वञी दुनिया घुमी जो त तोखे माण्हू कब्रुनि में नज़र ईंदा मौत तो हयाती जेको मसइलो आ वो अञा अॻिते आ ऐं उन जे लाइ जेकॾहिं तव्हां नज़र कंदो त उहो तुंहिंजी दुनिया दौलत जे करे कोन्हे उते ईमान ऐं अमल जो फ़ैसिलो थींदो अवासुरी चो बच्चा अल्लाह तव्हांखे बरकत करे जेके बीठा हो बाबा साईं अल्लाह सभु प्यारा प्यारा आया हो असां तव्हां जे करे काथऊं आया आहियूं तव्हां मुंहिंजे करे हितऊं नथा अचो अल्लाह मोटरसाइकिल हथ रखियूं वेठा त मतां वेहूं ऐं को काहे वञे हेॾे सुरी चो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे कुरान दो फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मौत भी अल्लाह पैदा कयो आ हयाती भी अल्लाह पैदा कई आ आज़माए दो रब तव्हांखे त केरा तव्हां में जेको सुहिणा अमल करे अज सब इरादो कयो त नमाज पढ़ंदासीं सिर्फ जुमे जी अल्लाह मुझे लेके निंड था न पर जागन अज इरादो कयो समूरा त हिन कुरान जी तिलावत कंदासीं अज कुरान खत्मन में अज कुरान मस्जिद में मदरसन जो मेहमान उहा दुआ कयो जो बंगलन में भी कुरान अची वञे तव्हां चवंदव से बंगलन में कुरान आहे असां ॾिसी आया आहियूं आहे बिल्कुल पर पयो ठपियो आ फैसले जे ॾींहुं कुरान खणी ईंदा भोतार त हाणे कूड़ा कूड़ा सभु गॾु थिया आहिनि ठपे कूड़ कहिड़ो वणंदो अबा वुज़ू जल्दी साईं मां घरों कयूं आयो आहियां 1000 रुपए ते वुज़ू कूड़ा हथ रखंदे हथ सही मथे ते रखो मानिर चाहिर
पेटर कूड़ियों शाहिदियों ॾेई माण्हुनि जा झुगा पिया साड़नि। इहो क़ुरान इन लाइ न आयो आहे त तूं कोरट में मथे रखी छॾ ऐं टेबल ते अंग्रेज़ी किताब हुजे त पोइ हुक्मरान क़यामत में ख़ुदा बिप में रसो विझी इनखे गिहलाईंदो त तव्हां क़ुरान खे रखियो साख जे लाइ ऐं फ़ैसिलो ॾिनो अंग्रेज़ी कानून ते। मरो त ख़बर पए न तव्हां उम्मती रसूल जा फ़ैसिलो नबीअ जे ख़िलाफ़। मुफ्ती साहब जुल्म आहे कोन्हे। कुरान छा थो चए फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दू इलल्लाहि वर रसूल। कई भी शय ते तव्हां जो बिरादरीअ में को झगड़ो को लुड़ धुड़ थी पए त तव्हां अल्लाह रसूल ॾे मोटो। जेको फ़ैसिलो रब ऐं रसूल जो आहे उन ते अमल कयो। डोवा आनक टको पैसो तो सजा है रुपए जी। ऐं मुझे हुजूर के मक्के वारन केतरो इजायो अशी मस्जिद वारो पर जड़ी महबूब फतह मक्को कई ऐं पान दाखिल थिया तो उन माल मुझे मिठे मुहम्मद ऐलान कयो। वो ऐलान वडेरा बुधो सरदार बुधो बंदूका खड़ाए तवा कौमा ता मारायो। खल्क खुदा जी लुड़ी पया लाश बिना गुस्ल जे प्यान मायूं पर लाश खड़ाए तवा वट खुदा वट जवाब दींदो। मुझे महबूब फरमायो सही मकसूद साहब तवज्जो आए। मक्के जा जमींदार काफर वडेरा इंतजार में त असांखे ॼाण ऐलान थियो त हिनखे हीअ सज़ा हिनखे हीअ सज़ा छो त मुंहिंजे महबूब खे पत्थर बि हणायो मुंहिंजे महबूब खे वतन मां बि हिजरत करायो मुंहिंजे हुज़ूर जे रस्ते ते कंडा कठो छलींदा हुआ। अॼु कंहिं मौलवीअ खे कंडो हणो या बिटी हणो त उहो बि जुमे ते बाहि कढंदो वाइज़ में पर मुंहिंजे हुजूर जे पाक कदमन जी जुती तो सदको वञा उहा जुती जेका मेरा जवारी रात मिठो मोहम्मद अर्श ते पाए विया। सुभान अल्लाह वींदा जोजण सजो दी तवा कम मोयो दुरूद शरीफ पढ़ो भला। कम जे मुंद में कम हों पर केडो भी कम हुए होटल ते लियो जरूर पैंदा जी अधी पेकन दे वनी न ती असा जला होटल रूसी ट्रैक्टर चाड़े जो उठे अबे जो फोन इंदुस अमड़ वेचारियो बासी पे दी त पुट अचे त ये टिक्यूं वजन वारियूं दे पर हे होटल ते ई सफा जम्यो वेठो आ हाणे उठे किया घर ई विंदो जी जवाबदार जेल ते छो तो होटल में सब सुख थी अगे छड़ चाय पानी हां मानियूं बानियूं देगड़ियूं देगड़ियूं चढ़ियूं पयूं हाणो किलो कढ़ाई जो खायूं पियो ओगरायूं दींदो ऐं पो घर जा भातियुनि के सतू दिया पटाटे ते लठिया तूरियूं ऐं मूरियूं पिया खाइनि पो तुझे दौलत ऐं दुनिया ते लानत न इहो किलो डेढ़ गोश्त घर वठी वञा भाती भी खाए ना बच्चा भी खाए ना। मुझे महबूब फरमायो काल ला तस्रीब अलैकुमुल यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अरहमुर राहिमीन। अल्लाह ताला जो बीहण कबूल करे आमीन चो समुदा। राणू है ना अञा एडे परे वञ परे किया सुञातो में असा मुल्लन जी भी थी अञा चिट्टी थी तो जो लगे कुराड़ा न तवज्जो आए बाबा सही हां हेडे तवज्जो कयो ए सीरत आत्मा इन ते पियो कया वड्डी हिम्मत कई दव जो चौक ते कुरान जो जलसो हेड़ा जलसा जरूरी है जे में हर दोस्त नंडो वडो अची करे बुधे मस्जिद दे त असा मुल्ला लट कयूं भी जाऊं बाबू थी है ना सही होडो भी ठीक है अंदरी गड़बड़ और हिते त जेको आयो जी बिस्मिल्लाह अल्लाह बरकत करे हाने बगालियों बुद्धि करे खुदा जो वास्तो थव पंहिंजे पाण में कुछ तब्दीली आणियो मता ओच तो मौत अची वई मता तौबा जो वक्त भी न मिलई मता नमाज जो वक्त न मिलई नमाज तो उहा फर्ज नमाज
अशी मस्जिद जे स्टाफ वारे जलसे में आयल मुसलमानो जो करबला जी जमीन ते मुझे मिठे मोहम्मद जे पाक डोटे मुझे सोने हुसैन पढ़ी पर ये पढ़ी जो असा देवबंदिन जो अकीदो जमीयत उलमा इस्लाम वारन जो सजी दुनिया जे वलियन सजी दुनिया जे बुजुर्गन सारी दुनिया जे सालिहन जो नमाज़ा ऐ सजदा हिकड़े पासे मुझे मुर्शिद हुसैन जो सजदो करबला वारो मथे तरीक़े शायर चयो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी इन मस्जिद में तकालीनियों पखा बिजलियों वजू खाना पर करबला जे धरती ते या हिक शय भी नहीं पर मुझे मुर्शिद हुसैन के सजदे जी गिनती अज उम्मत सजदो छड़े दिनो आ चवन पिया तफी मिसे हुसैन जा आशिको मान मनी दुम जैसी ते पत्ता पार न मिलंदा तैसी ते न मनी सब चो असा हुसैनी हो हैदरी हो अहल बैतन सैयदन सहाबा जा आशिक हो जेके आशिक हैं वे जो इरादो कर नमाज भी पढ़ंदा से कुरान भी पढ़ंदा से चेहरे ते रसूल जी सुन्नत भी रखंदा से नारे तकबीर शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर घोटकी इलाके वारो कपड़ो मेरो थींदो आ उनके पान पानी में साबुण में सर्फ में वरी मशीन में विझंदाऊं मशीन फेरा जारींदी आ कपड़े के वरी दिसंदाऊं तो मेराण आहे तो वरी हथ सां अमड़ियूं मटन पयूं जिस्म ते मेराणा तो पानी साबुण पियाणो हथन ते पेरन ते मर्रा तो ठिकरियूं खयूं पंहिंजे हथन के पिया माटियो जेकॾहिं थाव मेरा हले तो अमड़ियूं असांजो वीचारियूं 15 ॾींहं महीने थाव पयूं धोअनि कि न कोन पर हिकड़ी एड़ी शय आ मौलाना उनते भी मिट्टी चढ़ंदी आ मेराण उहा दिल आ दिल उहा अंदर आ न साबुण पुजंदा न तुझे नलके जो पानी पुजंदो न तुझे मोटर जा पानी पुजंदा उते हिन जो पानी पुजंदो सुञाणोस ता छा नालो अथस चओ समूरा कुरान भी रखियो हुजे हेठों टीवी दिसे कुरान भी रखियो हुजे हेठों भंग पिए कुरान भी रखियो हुजे हेठों जुआ खेडे कुरान भी रखियो हुजे शर्ता पे रखे कुरान भी रखियो हुजे ऐ पराए औरतुन ने न्याणन दे दीद भी करे घर जे अंदर कुरान केड़ो कमरो आ कुरान ना है अज घरन में टीवी भी कोई कमरो खाली ना है जाते ना है तो क़यामत में कुरान जे सामू तू छा जवाब दी दे चुप थी आओ गौर कयो फिक्र कयो अज पंहिंजे जिंदगी के इन जलसे के मता सामो कंजो आखिरी जलसो हुजे कुरान तॾहिं तो चवे फरमाइल तुखरिजन नास मिन ज़ुलुमात इलन नूर मुझी चाया तो मथों ढक जासे जी तो दिसे तो ये पेट रहे पानी तो पीण को चढ़ी हो का भी शय हुजे तो ढकियल हुजे तवा जिया तो तवा पी छड्यो मां फिकी पियंदो कुरान दो फरमाए तुखरिज जन्नास हेरे तवज्जो कयो तुखरिज जन्नास मिन ज़ुलुमात इलन मानी को चाय को पानी को इन वाइज जी अहमियत वधीक करे करे कोप घुराइंदा चाहे जा ढुक न पी सघंदा छो तो कुरान जगह ही न थो ॾे न त हेॾे निकिर कुरान तो चए हेॾो पढ़ी वरी हेॾो पढ़ो तव्हां जो आया हो पंध करे तो मानी जे करे थोड़ी आया हो तव्हां हिन सोने जे करे आया मुखे तो मौलवी ते उन स्टेज वारन ते कावड़ लगंदी आ जेके नारो हणाए चौंदा गलायो ही न था मानी जान तैयार थी भूख लगी थव छा ये न चौंदा कयो ये लफ्ज बेअदबी जाए इन में तौहीना कोई भी मानी जे करे कुरान जे जलसे में नहीं दुआ तवी आया हो कुरान जे करे इरादो कयो तो साथो आलमन जो दीदासी
ऐं आलमन जी जमायत अथव जमियत उलमा इस्लाम सच्चन सालियन ऐं बुजुर्गन जी जमायत हेड़े दौर में जेकर ज़ालिमन सां अख में अख मिलाई आहे त हिन हक़ जी जमायत बचाई नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमियत उलमा इस्लाम नारे तकबीर सब सम्या पिया थी महंगाई गाटे ट्रोड़ गरीब पीसजे पियो ये कमंद जो जूस पियो निकरे इन मानुन जा जूस पिया निकरन कोई गलहाण ला तैयार कोने ये आल महल जेके हर जिले में रैलियों मरकज तई मौलाना जे जिंदगी में अल्लाह बरकत करे राशिद मामून साहब जे सेहत में अल्लाह बरकत करे अफ्रीका दुनिया घूमी वरी मोटियो तो घर न वियो सिद्धो जलसन में शाबाश ना इनन के चो मौलाना अरमाना सागे अन्या सजण नथा सञाणो नारे तकबीर कुरान दो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना मुगिया सफर करणु जे करे वाइज के निबे दींदो तो अल्लाह त गालिब का रहे भी न ए जलसो भी सजाओ थी वने झंडे नाण में बल बल बारण में तुझो मामलो पूरो न थींदो मामलो पूरो थींदो नबी पाक जे सुन्नत तरीके ए कुरान जे हुक्मन ते हलो मां अर्ज पे कयो हाने कपड़ा तो धोता से जिस्म तो धोतो से पर दिल अंदर उहा सागी मेरिया उन जी लाए दवा केड़िया उन जे लाए तो कुरान जे रहमत जो मी कुरान घणो पढ़ो औलाद के भी पढ़ायो पान भी पढ़ो बच्चन के भी पढ़ायो अल्लाह से फरमायो उतल मा उहिया इलैका मिनल किताब वाक़िमिस सलाह प्यारा जे को कुरान मा रब तो महबूब ते वही कयो उन कुरान जी तिलावत कर समझदार अकुलमंद दाना दोस्त वेठा हो कलोड़ा बिरादरी चन्ना बिरादरी कोलाची बिरादरी शेख बिरादरी ए बियूं बिरादरियूं जेके आया हो अल्लाह तवां जे कदमन के कबूल करे सब समझदार हो तवज्जो मुडे कयो अब तवज्जो आए सव जो नोट सुञाणींदा हो 500 जो 1000 जो फुटियूं ॾेई अच चन्ना स्टाप ते बटे धिका खुलियल तुझा बीठा 3000 पर तोखे ॾिनई 1500 खयूं ई दे मूंखे से ख़बर न पई एड़ो हिकड़ो माण्हू थी बीहे तो मां ज़ियारत कयूं वञा एड़ो सादो हो जेको 3000 जे जाइ ते 1500 खयूं आयो आहे कणक सुञाणे पैसा सुञाणे जिनसा सुञाणे हिन चंडीअ जे अचण खां पोइ नंढो वॾो अंग्रेज थी वियो आहे कुड़मी काराओ जेको खोतो गाॾो थो हलाए उनखे बि चवेसि त तुंहिंजो नंबर छा आहे त तोखे अंग्रेजीअ में ॿुधाईंदो 0300 3121 पिणस लंडन में पढ़ियो आहे जनाज़ो ॿुधाए दुआ कुनूत ॿुधाए अतहियात ॿुधाए टियों कलमूं ॿुधाए बुंट बिछवा अल्लाह भला गर्दन मुला जनाजो भी मुला पढ़न अतयात भे पढ़न हे छड़ो कांध पे जी देग जो मुकारो कयूं ए पो वरी रोड ते चंदो रब हफ्ते में वरी को बियो भी मारे मां त चंदो कांध पो सादो कयो और वेला न कयो मौतीअ में असली न कयो बगर जेके आहिनि जिन जो मोआ उन्हनि खे बगर खारायो ये बकरा और ये राना बकरन जूं ये सुका फ्रूट आला फ्रूट दूध पत्ती फिकी चाय शरबत ये न रखो मानू बि गालो दींदई त रब आखे मारे से चरियो कांध पे में बिछाऊं एरी चांवर बटे पटाटा जी धूक दई छडे खाए तो ही चाहे नी अल्लाह बियो कोन लधोई छा हेडन सुञन के मारी हे वरी बकर पाडा जर्दा पुलाव बोड़ अञा मरे मत तो हेडो पन्नू कजू बिछाए 20 देगियूं सेला चांवर खीर 15 किलो पत्ती खंड बिस्कुट आला हो भी सब गड मरी हुआ या परण जे थो
तवा बुधायो तो यो मौतीअ ते ये थींदो आ अगर मां हिकड़ी जाए तो दुआ गुणयो में उन डी बिल पिया ठाइन 3 ॾींहनि जो 4.5 लख 15,000 निकाह ते पिया पवन मां दुआ त घुरी इहो जो बुधम तो मां थोड़ो खिल में कैसे खिलो छो था मां जो इन 4.5 लख मो 2 लख इन मैयत के जो हां त 6 महीना पो मरे बीमार पिया घोटकी में मीरपुर में हिते ऐलान कर त रत थी खपे तो को कमंद में दो वने को कणक में मुके त शुगर आ मुके ब्लड प्रेशर आ मुके कारो कामिड़ा जदी मरे पियो त कारो कामिड़ हुई जदी मरी वियो आ अची करे मानीअ ते ई रेड कई थी ये फौज जी जवाबदारन ते रेड एक थाल बियो थाल एक ढूंगो बियो ढूंगो हणो हणा अंदर का गुंती थी जा चंद्रा अन्न जी जागो था ने तो इयो खफो नबी साईं कोन विधो आ ने शरीयत विधो आ इयो फाहो असा पाण खाधो आ कुरान दो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ऐ मां हिकड़ो अर्ज कया शुक्र कयो जो रब तां के हे मौलवी दिना है घणन खफन को बचाए छडियो न तो संगत खोड़ मुल्क में घूमे पई एतिरियूं जिन सां मार्केट में आयूं आहिनि जो अल्लाह रहम पियो करे हिकिड़नि वरी हूर वेहारी आहे विच में जन्नत जी छा थी वियो ख़बर ई न आहे भाई मक़सूद दुआ कयो त अल्लाह सभिनी खे सम्झ ॾे हमरान जो को निकाह हो सो को मौलवी लभे न कोन पियो हिकिड़ो यो पे रस्ते सां ॾाढी सुवारी का चङी से चयऊं तूं पढ़ियल आहे कि मां वॾो पढ़ियल आहे जे निकाह पढ़ाईंदे छो न पढ़ाईंदो अची वेहारियऊंसि हाणे हुनखे ईंदो छड़ो कलमू घोट के चईंदे जी मां पढ़ा तीअं पढ़जाए जी हा कलमू पढ़ी पहुचीसि चुप कर तो घोट भी चए चुप कर जे बस कर कमीना बस कर हाया से हिन मुला थप तो घोट भी हिय करे थप ठोकिया वतऊं हिक बे के कदी हेठों मुला त कदी घोट हिकड़ो कोठो साईं जेड़ो वनी करे मुला साहब के चई त ई जेड़ो न विंदी चवे से हथ कढो चे हथ कढ छडाई जी आ तो घोट पे रात जो पी के चए बाबा चवंदो जाए त निकाह सवलो आ हे त रिश कुत्ते जी बचाई अरे बाबा ए ताके मौलवी जे मिले आने ना भलारा यार यूं सत जुमा इन सभिनी के उकलाए करे छड़ो चवंदा तू पान बच्चन के खाराए घर में खर्च करे या भी खैरात दी मदरसे के दे मस्जिद के दे हेड़ो को जलसो थे उनमें का लप चावरन जी 1000 2000 रही छे हरू पर फाओ न फके हे जे के सा खर्च पिया कयो दाज नाए बूढ़न खेती लिया कई छोकरियों ऐ छोकरा बैठा है अब संतुल तो लो ते ड्रम न किरी पे अचो पैगंबर जे तरीके ते वक्त मुंजो विवा पूरो थी वाइज जो अचो रसूल जे सुन्नत ते हलो अहल बैतन जे तरीके ते हलो सहाबा जे नक्शे कदम ते हलो आलमन जो साथ दियो अज तवा के ही आलम मिलन पिया ए जलसा ए वाइज तबलीगी इज्तिमा जो को थे पियो मां सभिनी के अर्ज कई वना या मेहनत आलमन दी थव जेकर आलम हिन जालिम सा मौलाना मोहाडो न टकाए ना त न तवा जा जलसा हो जना न मस्जिदन जा लौट न तबलीग वारा हंध खणी ए निकरी सकना छो त कोरोना जी जदी हिन रिंगट वजायो त पहिरियों जवाबदार हिन तबलीग वारन के दिनो कई खे चो लो करे छजो असा पान तबलीग वारन जी उहा मदद ए खिदमत कई अल्लाह जाने दो उ असा के खबर हुंदी अज मां अवा के अर्ज पियो कया तो तवा ये न चो तसी गैर सियासी मुला हो असा गैर सियासी मौलवी हो ए मस्जिद में एड़ो वाइज न कयो इयो वाइज कयो जरूरत आ
छो तो मुझे हुसैन मदीनू छड़े करबला में जुल्म के खिलाफ आवाज उठारियो, साथ ॾिनई, सजो शहीद कई, पर हक जो कलमो मुझे हुसैन करे आ त झेड़ो ही पो असा के कीदा चो नवा मुलाकात आया आहिनि, जेकर असा के घट वध गालाइंदे तो पो तुझो हथ अहल बैतन जे अंदर आ। जडी सैयद हुसैन करबला में साथ कुहायो, पर हक जो कलमो चयो त आलिम हुसैनियन मैदान में बीठा आहिनि, इमरान के अज मञीदा से न सुभाण। नारे तकबीर, कायदे जमियत हजरत मौलाना फजलुर रहमान, इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो, इमरान कुत्ते ते तवज्जो तवज्जो असा को उन शहीद जी रत भी न विसरिया, जै जे रत जा दुबा मस्जिद जे पीरी सिफत पिया। पर मां तो उन जे बच्चन के सलाम तो क्या, जन पंहिंजे अबे जो लाश रत में तड़पियल खयो, पर मैदान में पोइते न हटिया, न त खल्क छॾे वेंदी आ त हेडो वडो वाक्यो थियो आ। हाणे दीन जाने मौलवी जानन, पर डॉक्टर साहब जे पुटन पेर पोइते न कयो, एडी विख अॻिते कई तो जो डॉक्टर साहब जो सिक्का त लहन पयूं, पर मामलो अञा अॻिते पियो। नारे तकबीर, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, शहीद सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, नारे तकबीर। 7 नवंबर दे 27 नवंबर ते शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस आ, पंहिंजे शहीद के खराज अकीदत पेश करण ला तवी सब इरादो कयो त इंशाअल्लाह शिरकत कंदासे। तकबीर जो नारो बोलो। तकबीर, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो, नारे तकबीर। यजीद ई समझो हो तो मां 72 सैयद कुही ऐं मां पंहिंजो नालो रोशन कंदुमि, पर क़यामत जे सुबुह ताईं हुसैन जिंदाबाद, यजीद मुर्दा। हुसैनियत यजीदियत बच्चे बच्चे जे ज़बान ते नारो आ। अज जे ज़ालिमन भी इहो समझो हो त खालिद महमूद सुमरो वियो त जमायत वई, पर ई न थियो। मदरसा वधिया, मस्जिदूं वधियूं, पर जॾहिं मस्जिदन ते बिल्डोजर आयो त असां जो कायद अल्लामा राशिद महमूद बिल्डोजर ते चढ़ी करे बीह रहियो त मुते चाढ़ियो, पो मस्जिदन ते चढ़ंदो। वहड़े शहीद जा पुट तोखे लख सलाम। नारे तकबीर, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो, राशिद तेरी जुर्रत को, राशिद तेरी जुर्रत को, राशिद तेरी बहादुरी को। मौलाना जागो था, वाइज पूरो पियो थे मुझो, मावा के जागाया पियो। इन दीन इन कुरान इन इस्लाम हे अगे रखे आन, हाने रखा जी तो मन अध कलाक वाइज वधाया। न मुखे वक्त ते भी नजर आ, बुजुर्ग भी आयल हैं, बस मां अभी शबी तो कया। तवज्जो है, मुझे पाक नबी ऐलान कयो, मोटी था चो आज को छड़े आया हूं। फरमायो काल ला तसरीब अलैकुमुल यौम, वा सोना मुहम्मद तुझे जात तुझे नाले तुझे कदमन जे जुतिय तो सदको वञा। अज मौलवी हिन इस्टाबशी मस्जिद ते छा बयान करे सघंदा? असां जो त ईमान आ, मिठे मुहम्मद जी तारीफ करे त अल्लाह करे, केर करे? पर हे भी असांजो अकीदो आ त जे रब जी तारीफ करे तो मिठो मुहम्मद करे। असांजी जुबान न करे सघंदी। अचो तो कुरान पढ़ो कि रब पंहिंजे महबूब जी तारीफ पियो करे। फरमाई वज़्हा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। सोना
मां रब तोखे एतिरो ॾींदुमि जो तूं राज़ी थींदे। उहो असांजो मिठो मुहम्मद जंहिंखे क़ुरान पियो चवे मा कान मुहम्मद अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। कादियाननि जे मुंहं ते पादर मौलाना पहिरें ॾींहुं हणी छॾियो। न त कादियान घुमरियूं वयूं त असांजो यार अची वियो, पर मौलाना चयो तव्हांजो यार त छा, पर तव्हीं ॻोल्हिया बि न लभंदव। हा कादियानी हाणे सोचनि पिया त असांजो पैसो, असांजा अरबे रुपया सभु पाणीअ में लुढ़ी विया। मौलवी खुटा त कोन पर वधिया, मदरसा बंदि न त थिया पर अञा बि हज़ारे नवां खुलिया। नारे तकबीर, ताजदारे खत्मे नबूवत, ताजदारे खत्मे नबूवत, कादियानी कुत्ते ते, मिर्जाई कुत्ते ते। हाणे चुनाव नगर में वडी कॉन्फ्रेंस हुई खत्मे नबूवत, जाते उलमा ज़बान से इकरार कयो त खत्मे नबूवत जो रूह मौलाना फजलुर रहमान, जमीयत उलमा इस्लाम। अल्हम्दुलिल्लाह बच्चो बच्चो महबूब जे पाक इज्जत शान ते असांजो तैयार बीठो आ। छड़ो काल अचण जी देर आ। काल जो आई इलेक्शन जे ॿिए ॾींहुं त इलेक्शन नामंजूर आ। त तव्हां ॾिठो हूंदो असां जहिड़ा गुनहगार बि घोटकी टुल प्लाज़ा ते हेठि वेठा हुआसीं, पाणी वहे पियो पेरनि ताईं, पर मौलाना जो हुकुम हो रोडनि ते वेहिजी वियासीं। उन्हनि खे पहिरें ॾींहुं न्यापो मिली वियो त आलिम न छॾींदा, ऐं मौलाना पहिरें ॾींहुं चयो त चंडे ॿार जा पेर सुमारे से सऊं त डुल मथऊं। मौलाना इमरान जा जेके ॿ टे वज़ीर अथसि भौंकड़ियूं कुतियूं, इहे मौलवियुनि जो धकु न खणंदियूं, हिन खे ख़बर ई न आहे त मौलवी छा थींदा आहिनि। असांजो ईमान आ त मौत जो मालिक, असांजो ईमान आ त हयातीअ जो मालिक। कुरान दो फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत, पुलिस राज मन थो अचे, समझूं त हिन न लथो हिक ॿिन खां, हाणे सभु वञूं। अल्लज़ी ख़लक़ल मौत, सजण अल्लाह बरकत करे आमीन चओ। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत कहीं पैदा कयो आहे। मां इन जुमलनि ते पंहिंजो वाइज़ पूरो करे ऐं जगह छॾींदुमि। जेका तारीख़ वक़्त मुक़रर आहे उन ते मौत, लखनि जूं सुयूं इंजेक्शनियूं लंडन में अमेरिका में आगा खान में दाख़िलाऊं पिया वठनि, पर लाश उतां बि अचनि पिया। लाश हर हाल में मौत अचणो आ, पर मौत अचे ईमान वारो जेको कुरान जो दसे या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ईमान वारो डिजो अल्लाह का एतिरो डिजो जेतिरो तव्हां ते अल्लाह जो हक़ आ। अज समूरा इरादो कयो त ईमान सां, कलमे सां, कुरान सां, जमायत सां, आलमन सां साथ ॾींदासीं। 27 नवंबर ते तैयारी आहे। अल्लाह तव्हां खे बरकत करे। जगह न बचंदी इंशाअल्लाह। हिन साल राशिद महमूद साहब के जमायत चई छॾियो आहे त स्टेडियम में लाड़काणो जमायत जो धकु न खणंदो। वाह जमियत जा कारकुनो, अल्लाह तव्हां जे कदमनि खे साबित रखे। ईअं ई इरादो कयो त जे बल्दियाती या सूबाई इलेक्शन थी त इंशाअल्लाह दबा किताब जे निशान सां हिन दफ़े भरियल हूंदा। इरादो त कयो, इरादो त कयो। इन जे करे त संगत हाणे उथी आ। 3 साल लोड़ाए लोड़ाए हाणे वीचारनि खे गरीबनि जो दर्द वॾो थियो आहे। इन जे करे घिटी घिटीअ में असां ॾे बि मींहुं पियो असे कम जो। मां चयोमान भली असां मुलनि जूं घिटियूं बि ठाहियो, नालियूं ठाहियो, पर वोट हिन दिलबर जो आहे। नारे तकबीर, शान कुरान, अज़मत कुरान।
ऐं ॿुधी छॾियो ये नालियूं ऐं ब्लाक इन्हनि जा न आहिनि इहो असांजो हक़ आहे असांजे कमंद ते टैक्स असांजे कणक ते टैक्स असांजे फुटनि ते टैक्स असां ते जीअरनि ते टैक्स मरी वेलनि ते बि टैक्स आहे पोइ असांजो रोड हक़ न आहे छो था ॻाल्हायो इहो असांखे पंहिंजो हक़ आहे मिलणु खपे ऐं वठंदासीं आलम जरी मैदान में आया साथ आलमनि जो ॾींदासीं अदा अख्तर हुसैन ऐं अदा असांजा मक़सूद अहमद दोस्त संगत जिन जलसो करायो अल्लाह क़बूल फरमाए बरकत करे जेतिरी जमायत आई आहे अल्लाह तव्हांजे कदम कदम खे क़बूल फरमाए एतिरनि बुज़ुर्गनि जे हूंदे मां अॻिते हली नथो सघां वक़्तु बि ॿुधाए थो ऐं हालात बि ॿुधाइनि था त आलमनि खे वक़्तु मिले हयाती बाकी मुलाकात बाकी आखिर दावाना दा कुर्बान साहब असांजो प्यारो दोस्त जंजी हिम्मत आ मेहनत आ अल्लाह सभिनी जा मां जंहिंजा नाला वठां थोरा आहिनि जेके आया हो ॼण सभिनी जलसो गॾिजी करायो आहे अल्लाह तव्हांजो अचणु क़बूल फरमाए।